करप्ट ब्यूरोक्रेसी ते सिंध जे करप्ट हुक्मराननि ते सिंध जे बोर्डनि हुक्मराननि ते सिंध जे गुंगनि हुक्मराननि ते सिंध जी करप्ट ब्यूरोक्रेसी ते में जेको जाली डोमिसाइल जो इशू आहे ऐं तमामु जेको सुञाणप कार्ड ठाहे पिया ॾियनि ऐं इन सभिनी जे पोयां जेको आहे सिंधियुनि खे हिकिड़ो साज़िश तहत अक़लियत में तब्दील कयो पियो वञे। अॼोका असांजा जेके मुतालिबा आहिनि उन में जेको थरी इहो आहे जेको थरकोल में असांजे थरी माण्हुनि खे रोज़गार न पियो ॾिनो वञे। हिते ॿियनि सूबनि में अलाए केतिरा हज़ारनि जी तइदाद में माण्हुनि खे हिते नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि जेके सिफ़ारिश तहत भर्ती कया विया आहिनि। असांजो मुतालिबो आहे त उन्हनि खे बरतरफ़ कयो वञे फौरी तौर ते ऐं उते मक़ामी माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वञे ऐं सॼे सूबे में जेको बि हिन वक़्तु जेको जाली डोमिसाइल जो इशू हले पियो इन ते सिंध हुकूमत वेही असेंबली में कानून पास करे ऐं PRC में सख़्त खां सख़्तु कानून आणिया वञनि त जीअं ॿाहिरियों माण्हू PRC आसानी सां न ठाही सघे ऐं जेके वफ़ाक़ जेको डोमिसाइल ते जेको नौकरियूं ॾिए थो उहो कानूननि PRC ते नौकरियूं ॾियणु खपनि। तंहिंजे करे असांजो इहो मुतालिबो आहे वफ़ाक़ खां त जेको डोमिसाइल ते तव्हां नौकरियूं ॾियो था इहो डोमिसाइल खे कटे करे उनखां पोइ PRC ते नौकरियूं ॾिनियूं वञे ऐं PRC खे अञा बि सख़्तु कयो वञे ऐं असांजी शहरियत जो कानून खे बि अञा बि सख़्तु खां सख़्तु कयो वञे। सिंध हुकूमत जाली डोमिसाइल ठाहिण वारनि ते सिंध जी करप्ट हुक्मराननि ते अवामी तहरीक सिंधी शागिर्द तहरीक अॼु एहतजाज करे सॼी सिंध में जेका सॾु ॾिनो आहे घुर थी करे त जेके सॼी सिंध में फेक डोमिसाइल PRC ठहिया आहिनि शनाती कार्ड ठहिया आहिनि जेके धारियुनि खे ॾिना विया आहिनि जिन जो हितां सिंध सां उन्हनि जो वसीलनि सां को जिन माण्हुनि जो तालुक न आहे ॿाहिरियां माण्हू जेके पंहिंजे वसीलनि ते क़ाबिज़ आहिनि उन्हनि जा उहे फौरी तरह डोमिसाइल शनाती कार्ड PRC रद्द कया वञनि ऐं जेका इंक्वायरी कमीशन जुड़ी आहे इनखे घुरिजे त सफ़ाफ़ जो जांच करे ऐं जेके उन में मुलुस धुरियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे ऐं हीअ जेके असां वटि जेके वसीला पिया आहिनि थर में कोल चाइना क्ले ग्रेनाइट पथर ऐं हिननि ते ॿाहिरियां ऐं धारनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे। हितां जे थर में अक्सर नौजवान ख़ुदकुशियूं कनि था पंहिंजूं डिग्रियूं खणी हलनि था पिया पर वसीलनि ते ऐं असांजे सभिनि ते ॿारनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे। उनजे ख़िलाफ़ु क़ौमी अवामी तहरीक जी सॼी सिंध में सॾिनो आहे। उन सिलसिले में थरपारकर में एहतजाज रिकॉर्ड करायो वियो आहे। असां आख़िरी वक़्तु ताईं इहो जो असांजो मुतालिबो हल न थींदो क़ौमी अवामी तहरीक एहतजाज जो सॾु ॾींदी रहंदी आहे रोडनि ते हूंदी। डोमिसाइल PRC जांच जेकी कई पई वञे थरपारकर पूरी सिंध में जेको डोमिसाइल PRC जेको धारनि माण्हुनि जा आहिनि इहो ठाहिया पिया वञनि इन्हनि ते बंदिश कई वञे ऐं डोमिसाइल PRC जे सिंधी माण्हुनि जे हक़ ते धाड़ो हयो पियो वञे। जीअं ॾिसो हूंदो त पूरी सिंध में हज़ारे तइदाद में धारी माण्हुनि जा जेको डोमिसाइल PRC जाली ठाहिया पिया वञनि उन ते जीअं हिन वक़्तु इंक्वायरियूं पूरी सिंध में थियनि थियूं त थरपारकर ज़िले में डोमिसाइल PRC हिते ठहियल आहिनि उन्हनि जा बाक़ाइदे DC खां वठी रिपोर्ट जी जांच टीम थरपारकर जी जांच कई वञे जीअं थरपारकर जी नौजवान जे त धाड़ो न लॻी वञे जीअं पंहिंजा हक़ वठी सघनि। जेकॾहिं इन ई अमल ते थरपारकर जांच न कई वई आहे उन डोमिसाइल जी जेकॾहिं उन जे ख़िलाफ़ु असां रोडनि ते ईंदासीं एहतजाज कंदासीं ऐं असीं हीउ पुरमन हिकु निढड़ो एहतजाज आहे उनखां पोइ भरपूर तहरीक हलंदा। असां सिंध हुकूमत खे घुरिजे या चूंडियल नुमाइंदे खे घुरिजे थरपारकर जी ऐं डोमिसाइल PRC जांच कई वञे जालिर जी। नौकरियूं खपनि सिंध में धारियां सिंध जे हक़नि ते धाड़ा आणनि